नाज़रीन, लाड़काने के SSP लाड़काने शहर समेत ज़िले में व्याजन खिलाफ़ सख्त कार्रवाई करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। SSP शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में व्याज ॾींदड़ ऐं वठंदड़ खिलाफ़ बैनर लगाए शहरियुनि खे आगाही ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP मीर रोहल खान कोसो चयो आहे त व्याजखोरनि खिलाफ़ शिकायतुनि जा अंबार थी विया आहिनि। अहिड़ा व्याजखोर सरकारी मुलाज़िमनि खां बैंक चेकूं ऐं आम माण्हुनि खां मिल्कियत तोड़े ॿियूं शयूं लिखत कराए खेनि ब्लैकमेल करे रहिया आहिनि, जंहिं करे मुतासिर माण्हू सख़्त परेशानियुनि में मुब्तला आहिनि। अहिड़नि मामलनि जो नोटिस वठंदे व्याजखोरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो आहे। शहरियुनि खे आगाही ॾियण लाइ व्याज वठंदड़ तोड़े ॾींदड़नि खिलाफ़ बैनर लगाया वेंदा आहिनि। हिन चयो त व्याजखोरनि खिलाफ़ कार्रवाई लाइ SSP ऑफिस में DSP कंप्लेंट सेल मुर्तज़ा अब्बासी जी अॻुवाणी में शिकायती सेल क़ाइमु कयो वियो आहे, जिते शहरी व्याजखोरनि खिलाफ़ पंहिंजूं शिकायतूं दाख़िल कनि त जीअं अहिड़नि व्याजखोरनि खिलाफ़ कार्रवाई करे अहिड़े कुधे अमल खे रोके सघिजे।